الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد ليسأل الصادقين عن صدقهم صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت جے تھوڑن لفظن میں انسان کے قیامت جے ॾींहुं जिन हालात मां गुज़रणो पवंदो उन्हनि मां हिकु कैफ़ियत जो बयानु फ़रमायो आहे। फ़रमाई लियसअल अस्सादिक़ीन अन सिद्क़िहिम। असां त हर तरफ़ खां हर शइ जो पुछाणो कंदासीं, सुवाल कंदासीं, हिसाब कंदासीं, पर यादि रखो सचनि माण्हुनि खां बि सचाईअ जे मुतालिक़ सुवाल थींदो। रब तबारक व ताला जिन खे सचो मञियो आहे तॾहिं त चई त सचनि खां बि उन्हनि जे सचाईअ जे मुतालिक़ पुछा थींदी त तव्हांजी सचाई केतिरे मिक़दार में हुई, ज़ाहिर में सचा हुया या दिली तौर ते बि सचाई हुई। इहे लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जा क़ुरान पाक जे अंदरि बयानु कया विया। उम्मत मुहम्मदीअ जे हर माण्हूअ खे सेखारण जे लाइ सबक़ु ॾिनो वियो इन्हनि लफ़्ज़नि सां त पंहिंजे ज़ाहिर खे बि पंहिंजे अंदर खे बि हिकु जहिड़ो बनायो। ईअं न हुजे त माण्हू ॿाहिरां मिठो हुजे अंदर में कड़ो कड़ो ज़हर, ईअं न हुजे त ॿाहिरि खां नेक हुजे अंदर में इंतिहाई ग़लीज़ हुजे। अल्लाह ताला तव्हां असांजे ज़ाहिर खे बि बातिन खे बि हिकु जहिड़ो साफ़ सुथरो बनाए। तॾहिं त हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह हिकु बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त ॿिए पहरीअ जो तेज़ गर्मीअ जे मौसम में निठहण उस में बीही करे पघर हीअं वहेसि पियो, पघर में शल हो उते हथ खणी करे हीअं दुआ पियो घुरे, रोए बि पियो, पघर बि ॻड़ेसि पियो, तेज़ गर्मी उस में बीही करे अल्लाह ताला खां दुआ पियो घुरे, रोए बि पियो, कुझु लफ़्ज़ बि चए पियो। कंहिं माण्हूअ चयो त हे अजीब कैफ़ियत आहे हिन जी, माण्हू रोअंदो आहे पंहिंजे मुंहं सां, भला रोअंदो आहे, कंहिं ॻाल्हि जे ॿुधण खां पोइ मजमे में बि रोई पवंदो आहे। हे अजीब हाल आहे हिन जो, हेॾी गर्मी, पघर में शल लॻो पियो आहे, पघर टिमेसि थो, सिज जे हेठां बीही करे उस ते बि अल्लाह ताला खे ॿाॾाए थो, रोए थो, रड़े थो, कुझु चए बि थो। छा थो चए? थोरो वेझो वञी करे कनु ॾिनईंसि जंहिंमहिल त इहे लफ़्ज़ पियो चए लियसअल अस्सादिक़ीन अन सिद्क़िहिम वअद्द लिलकाफ़िरीन अज़ाबन मुहीना। जॾहिं इहे लफ़्ज़ चवे बि पियो दुआ में, अल्लाह तबारक व ताला सां मुख़ातब थी करे चवे पियो मुंहिंजा रब तो न चयो आहे त सचनि खां बि सचाईअ जे मुतालिक़ पुछाणो थींदो। साईं मुंहिंजा जिन खे तो सचो मञियो आहे उन्हनि खां बि तूं सचाईअ जे मुतालिक़ पुछंदे त पोइ असां कूड़नि जो छा हाल हूंदो। इहे लफ़्ज़ चई वरी रोए, वरी जंहिंमहिल थोरनि सुॾकनि में पाण खे संभाले वञे त वरी इहे लफ़्ज़ चए त मुंहिंजा रब जिन खे तो सचो मञियो आहे तॾहिं त तूं उन्हनि जो नालो रखियो आहे सचो, तॾहिं त उन्हनि खे को चई न लियसअल अस्सादिक़ीन, सचनि खां पुछंदुसि, माना तूं मञियो न सचा, पोइ तूं पंहिंजनि सचनि खां पुछंदे सचाईअ जे मुतालिक़ त असां कूड़नि जो छा हाल हूंदो। वरी रोए। त इहे लफ़्ज़ रुगो बुज़ुर्गनि जा पंहिंजे लाइ न आहिनि, उन्हनि जा किताबनि में लिखिया विया, तव्हां असांजे लाइ सबक़ तौर ते त इहे बि सिखनि। असां थोरो इन लफ़्ज़नि ते नज़र रखी पंहिंजे जीअ में जाती पाईंदासीं त पंहिंजी तौर पंहिंजे अकुल वारे तराज़ुअ में करे वेंदासीं त असांजी छा हालत आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांजे अंदर खे बि संवारे। तॾहिं त रिवायत जे अंदरि ईंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि पिया त हुज़ूर सलातो सलाम जन हिकिड़े भेरे इंतिहाई रोअण वारी कैफ़ियत में हुया, ॻोढ़ा ॻड़नि पिया, ग़मगीन हालत में हुया। मां जॾहिं ॾिठुमि त महसूसु कयुमि त अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चहिरे अनवर ते रोअण जा ग़म जा आसार आहिनि, अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी चुका आहिनि। मां वेझो थी करे पुछा कयुमि त साईं कहिड़ी ॻाल्हि मुंहिंजे साईं खे परेशान कयो आहे?
तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो उमर तुझे अचण खां पहिरियां पहिरियां जिब्राइल अलैहिस्सलाम मूं वटि आयो। जिब्राइल चयो त अल्लाह तबारक व तआला फरमाए तो सोना नबी त जंहिं माण्हूअ कलमो पढ़ियो आहे, पढ़ो बाबा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिब्राइल इहो उमर जिब्राइल आयो हाणे हाणे मूंखे ॿुधाए वियो त अल्लाह ताला फरमाए थो सोना नबी तुंहिंजे उम्मत मां जंहिं बि कलमो पढ़ियो आहे उहो उन कलमे ते रहियो। कलमो पढ़ंदे ज़िंदगी गुज़ारियईं हता के पोड़ो थी पियो, मरी पियो। कलमे जी हालत सां, माना कलमो पढ़ंदे मुसलमान थियो आहे, मुसलमानीअ वारी ज़िंदगी गुज़ारींदे पोइ क़यामत जे ॾींहुं इन माण्हूअ खे जंहिंजे चहिरे ते ॾाढ़ीअ में अछा वार हूंदा उनखे सज़ा ॾींदे, उन्हनि सां सख़्ती कंदे मां अलाह खे हया थींदो आहे। केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। उमर जिब्राइल आयो तोखां पहिरियां पहिरियां चवे पियो त अल्लाह ताला फरमायो आहे सोना नबी तुंहिंजे उम्मत मां जंहिं कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पोइ उन कलमे ते रहियो हता के पोड़ो थी वियो, मरी पियो। क़यामत जे ॾींहुं अछड़ीअ ॾाढ़ीअ सां मूं वटि आयो त पोइ उनखे सज़ा ॾींदे मां अलाह खे हया थींदो आहे कलमे जे करे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उमर बाक़ी तो पुछो आहे त मां रोवां छो थो, उहो हिन जे करे अछड़ीअ ॾाढ़ीअ वारनि खे, अछनि वारनि खे ॾिसी करे अलाह खे हया थिए थो। पोइ अछीअ ॾाढ़ीअ वारनि खे अलाह जी नाफ़रमानी कंदे हया छो नथो थिए? इन्हनि लफ़्ज़नि मूंखे मारियो आहे। अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा था ॻड़नि त मुंहिंजे रब खे असांजे हिननि अछड़नि वारनि जो एॾो हया हुआ, असांखे पंहिंजे रब जी नाफ़रमानी कंदे हया नथो थिए? इहे अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा लफ़्ज़ पूरी उम्मत जे हर उन माण्हूअ जे लाइ जंहिंजी ज़िंदगी अधु गुज़री चुकी आहे। इहो पैगाम आहे त हाणे पंहिंजी पछाड़ी संवारियो, ख़ुदारा पंहिंजी पछाड़ी संवारियो। ज़िंदगी जेका गुज़रणी हुई गुज़री वई, पर अॼुकल्ह जे हिसाब सां जेकॾहिं चइजे त चवणु सवलो थींदो हीअं त अॼु अछा वार रुॻो उन्हनि खे न आहिनि जंहिंजी उमिरि वॾड़ी आहे। कची उमिरि में अछो वार अची थो वञे, पैगाम उन्हनि जे लाइ बि आहे त मौत तव्हांखे उमिरि जे हिसाब सां कोन ईंदो, कॾहिं बि अची सघे थो, पंहिंजी तयारी आख़िरत जी हुजे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां मुखातब थींदे फरमाई त आयशा दुआ कर त मुंहिंजो रब क़यामत जे ॾींहुं कंहिंसां हिसाब न करे। अम्मा आयशा फरमाइण लॻी साईं छो? अल्लाह उहा हिसाब त कंदो। आयशा तो मक़सदु न सम्झो, रब जो हिसाब त कंदो, पर जे हिसाब करण ते आयो न कोई कोन बचंदो। अल्लाह ताला जूं नेमतूं बेशुमार असां इस्तेमालु कयूं आहिनि, हिकु नेमत जो बि सही हक़ अदा न कयो आहे। अल्लाह ताला जे ज़ात जो जेको मारिफत ऐं सुञाण इबादत जो हक़ आहे उहो अदा न कयो आहे। हिसाब कयईं त कोई बि न बची सघंदो। अम्मा आयशा सां हाणे फरमाइण लॻी साईं तव्हां सां जेकॾहिं हिसाब कयूं त तव्हां बि न बची सघंदव? पाण फरमायूं आयशा हाओ, मूंखां जे हिसाब थियो त मां बि न बची सघंदुसि। तॾहिं त अल्लाह तबारक व ताला पंहिंजे ॿारनि खे इन इहा पुछा ऐं हिसाब जे मुतालिक़ एतिरो सख़्तु कड़कदार लफ़्ज़ फरमायो त सचनि खां बि सचाईअ जे मुतालिक़ पुछंदुसि, कूड़ा त परे जी ॻाल्हि आहे। पर रब तबारक व ताला एॾो अरहमुर राहिमीन ज़ात आहे, एॾो अरहमुर राहिमीन ज़ात आहे, जन्नत खे भरींदो। जन्नत में उहे ख़ुसूसियतूं रखियूं अथई, जन्नत इंतज़ार में आहे उन्हनि माण्हुनि जे में जेके दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व ताला अबरार, सालिह, नेक, बुज़ुर्ग, वलीय, सहाबी, नबीय, मुत्तक़ी, परहेज़गार, इन्हनि नालनि सां जेके बाना दुनिया में ख़ल्क़िया आहिनि उन्हनि माण्हुनि जी जन्नत इंतज़ार में आहे। अल्लाह तबारक व ताला खां रोज़ घुरे थी अल्लाह उहे बाना अञा न आया, अञा न आया, किथे आहिनि उहे बाना? अल्लाह ताला जन्नत खे इंतज़ार में रखियो आहे, तर्स उहे बाना तो वटि ईंदा, तुंहिंजी बि दिलि थधी थींदी, तुंहिंजियूं अखियूं ठरंदियूं। अल्लाह तबारक व ताला जंहिं बि बाने खे जन्नत ॾींदो पंहिंजे फज़ल सां ॾींदो। अमलनि जे आधार ते कोई बि छुटी न सघंदो, छुटंदो त अल्लाह ताला जे फज़ल सां। इन जे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो दुनिया जी ज़िंदगी जेका गुज़ारियो उहा अदल सां, एहसान सां, सुहिणे सलूक सां, दरमियाने अंदाज़ सां, अहिड़े अंदाज़ में गुज़ारियो जहिड़े अंदाज़ में तव्हां सां को हिसाब करे त तव्हां बि ॾेई सघो।
तव्हांजे मातहत 2 माण्हू हुजनि, को नौकर हुजे, को औलाद हुजे, को शागिर्द हुजे, कोई बि मातहत माण्हू हुजे, 5 रुपया हुनखे ॾियूं था, अबा हीअ शइ वठी आहे, मोटी आयो, हाणे हुन खां हिकिड़ी शइ जो हिसाबु, सुबुह खां वठी शाम ताईं काॾे वियो आहीं, हिसाबु ॾे। हिसाबु केॾो ॾुखियो आहे। मज़दूर खे कमु ॾिबो आहे, ॿोले करे शाम जो हुन खां हिसाबु वठिबो, तो हेतिरो कमु कयो, पैसा हेॾा ॾिनासीं, तो कमु सही कोन कयो, पैसा इलाही आहिनि। दुकानदार खां, ग्राहक खां हिसाबु थींदो आहे, हिसाबु इते ई ख़राबु आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, हिसाब जे दौरान तव्हां ॿियनि सां आसानी कयो, ख़ुदा तव्हां सां आसानी कंदो। तव्हां ॿियनि सां दरगुज़र कंदा कयो, ख़ुदा तव्हां सां दरगुज़र कंदो। तव्हां ॿियनि जे लाइ आसानी पैदा कंदा कयो, अल्लाह ताला तव्हांजे लाइ आसानी पैदा कंदो। तॾहिं त क़ुर पाक जे अल्फाज़नि में अल्लाह ताला चिटो फरमायो, तव्हां दिलूं सचा हुजो, पोइ रब तबारक व ताला तव्हांजे सचाई जे मुतालिक़ तव्हांखे माफ़ बि करे छॾींदो। अल्लाह पाक शल तव्हां असांखे ज़ाहिरी बि बातिनी बि सचाई नसीब फरमाए। उन सचाईअ जे मुतालिक़ अल्लाह तबारक व ताला जंहिं अंदाज़ में सवाल कयो, अल्लाह पाक उन सवाल खां बि बचाए, छो त असां में एतिरी हिम्मत कोन्हे जो सवाल जो जवाबु सही ॾेई सघूं। अल्लाह पाक शल तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब